अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तुर्की टीवी न्यूज़ में भली का और यहाँ मारवी थे सबका पेरी शाम कना से हेडलाइंस। पाकिस्तानी तुर्की बेहतरीन लगापन साबित है। मुख्तलिफ शोबन में पाकिस्तान और तुर्की से एक बेहतरीन मदद हासिल है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ कराची में पाकिस्तान और तुर्की से सरकार से तैयार कल PNS मदरसी लॉन्चिंग तकरीब में खिताब करते वज़ीर-ए-आज़म चवाद PNS मदरसी लॉन्चिंग तकरीब में शिरकत सदस्य ला एजाज़ है। पाक एरिया जो सरबराह रोड कंपनी ए शिपयार्ड अवलो मुबारकन जो हकदार है। PNS मदद पाकिस्तान और तुर्की के इश्तराक जो बेहतरीन मिसाल है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ हिकड़ीअ जे दौरे ते कराची पहुंची पियो। नाड़े वारो वज़ीर मिफ्ताह इस्माइल, वफाकी वज़ीर खुर्शीद शाह और वज़ीर-ए-आज़म जो ख़ास मददगार सैयद फहद हुसैन पर वज़ीर-ए-आज़म से गॾु कराची पहुता। फैसल बेस का हेलीकॉप्टर जरिए वज़ीर-ए-आज़म कराची शिपयार्ड पहुतो। इंजीनियर वर्क्स की इफ्तिताही तकरीब में खास मेहमान तौर वज़ीर-ए-आज़म की शिरकत। वज़ीर-ए-आज़म कराची में अमन की सूरत हाल बाबत इजलास की विस्तारत कंदो। वज़ीर आला हाउस में कराची के वापारियुनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो अॼु कौम के खिताब करण जो इम्कान ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म महांगाई पेट्रोल जे अघनि में बाज़ समेत ॿिनि अहम मामलनि बाबति कौम खे आगाही ॾींदो। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल नेब के मुक़रर ऐं वदनि ते फौरी पाबंदी लागू करे छॾी। नेब पारां जारी थियल पदरनामे में ॼाणायो वियो आहे त जेकी बि बदियूं ऐं मुक़ररियूं गुज़िरियल कुझु अरसे में थियूं आहिनि उन्हनि ते बि अमल रोकियो वियो आहे। पदरनामे मूजिबि नैब चेयरमैन हिदायत कई आहे त नैब हेडक्वार्टर्स ऐं समूरा ब्यूरो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते जीअं जो तीअं अमल कनि। जांच इदारनि में मुक़ररियूं ऐं बदिलूं शफ़ाफ़ आहिनि। अदालत में जवाब ॾींदासीं। सुध समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो काबीना रूल्स ऑफ बिज़नेस तहत फ़ैसिला कया आहिनि। पाबंदी जे फ़ैसिले जो जवाब सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। सिंध में पानी की खोट 47 सैकड़ों बरकरार। सिंध जे जो 21 साल क्यूसेक पानी पंजाब में केनालन जरिए खणण लॻो। गुडू ऐं सखर बिराज में पानी की सतह में वाध बावजूद बंदियल केनाल खुली न सघिया। ईंदड़ 3 ॾींहं ताईं गुडू वटि पानी की सतह में 15,000 क्यूसेक ताईं वाध जो इम्कान है। सखर बिराज के साॼे पासे का निकिरंदड़ दादू केनाल के ईंदड़ 24 कलाकनि अंदर खोलण जा इम्कान। राइस केनाल के 1 मई ते खुलियो वेंदो। गुडू बिराज ते 77 सैकड़ो, कोटड़ी बिराज ते 59 सैकड़ो ऐं सखर बिराज ते 37 सैकड़ो पानी खोट बरकरार आहे। इमरान खान चवंदो हो त खुदकुशी कंदसि पर कर्ज़ न वठंदसि। क़ौमी असम्बली जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे मामलियात जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो PTI जी हुकूमत ते मुल्की मजमूई कर्ज़ 53,000 अरब रुपयनि खां बि चढ़ी पियो। इमरान खान पाकिस्तान के गैर मुल्की कर्ज़नि जे तुबड़ में फासाए छॾियो आहे। इक़्तिदार में अची इमरान खान 23,000 अरब रुपयनि खां वधीक कर्ज़ वरितो। नाड़े से वफाकी वज़ीर मिफ्ताह इस्माइल मुल्की मईशत में जल्द तब्दीली की उम्मीद ज़ाहिर करे छॾी। ट्विटर ते जारी बयान में मिफ्ताह इस्माइल चयो अप्रैल जो करंट अकाउंट खसारो 5 करोड़ 30 लख डॉलर रहियो ऐं अप्रैल जो खसारो 9 महीननि जी सरासरी खसारे में जो अदा है जेको इस्तेकाम लाइ सुठो इशारो आहे। IMF सां हाकारी ॻाल्हियूं जारी आहिनि। उहो मुल्की मईशत में तमामु जल्द तब्दीली ॾिसी रहियो आहे। लाहौर हाई कोर्ट हमजा शहबाज की हलबरदारी खिलाफ दरख्वास्तों ॿुधण लाइ मंज़ूर करे वरितियूं। धुरियुनि के नोटिस जारी। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज़ लाही पारां दाख़िल दरख्वास्त में हमजा शहबाज से ॿिनि खे धुर बणायो वियो।
दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कए पियो त हमज़ा शहबाज़ वॾे वसीर चूंडण लाइ घुर्बल वोट हासिल न कया। डेप्यूटी स्पीकर हमज़ा शहबाज़ के बिना के जवाब से वॾे वसीर जी चूंड में कामयाब करार ॾिनो। हमज़ा शहबाज़ के वॾे वसीर तौर कम करण खां रुकियो वञे। अदालत हुननि खे 25 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई जे 25 बागी मेंबरनि खिलाफ़ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधाए वेंदो। ज़रीन मौसूफ़ इलेक्शन कमीशन अॼु मंझंदि जो 3 वॻे फ़ैसिलो ॿुधाए सघे थो। इलेक्शन कमीशन 3 ॾींहनि में फ़ैसिलो करण जो पाबंद आहे। अॼु 1 महीनो मुकमल थी वेंदो। अंगारे ॾींहुं ॿुधरु बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो हो। पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे रूसी दौरे जो दिफ़ा कंदे चयो आहे त कंहिंखे बि पतो न हो त रूस ऐं यूक्रेन विच में तकरार शुरू थी वेंदो। इमरान ख़ान जे रूसी दौरे जी पाकिस्तान खे सज़ा ॾियण नाइंसाफ़ी हूंदी। न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जोहरी पार्लिमानी ऐं आइनी सियासत न पियो करे। हू इंतहा पसंदी ॾांहुं वधी रहियो आहे। इमरान ख़ान खे ज़िम्मेवार ख़ुदकुशियुनि जो किरदारु अदा करणु घुरिजे। इमरान ख़ान इदारनि ऐं सियासी मुख़ालिफ़नि ते कूड़ा इल्ज़ाम हणींदो आहे। केस ख़बर आहे त हू सिलेक्टेड हो ऐं मुल्क ते हुड़े वियो हो। संदसि हुकूमत में संदसि तर्जुमान इस्लाहकार सभु इम्पोर्टेड हुआ। सियासत जंग वांगुरु न करणु घुरिजे। पीपल्स पार्टी कॾहिं बि ज़ाती मुफ़ाद खे अवलियत नाहे ॾिनी। हर स्टेक होल्डर ऐं पार्टी सां गॾिजी मसइलनि जो हल कढणो पवंदो। सिंध में कणक जो बहरान। कराची में अटे जी क़ीमत 100 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई। कराची जे फ्लोर मिल्स में 30% पैदावारी अमल करिजी वियो। खुराक खातो हदफ़ मूजिब कणक जी ख़रीदारी करे न सघो। खुराक खातो 7,60,000 टन कणक ख़रीद करे सघियो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में घटि कणक ख़रीद करण जो नोटिस वरितो। सिंध हुकूमत काफ़ी ऐं कंहिं बि फ़र्द खे इम्तिहान में विहारींदड़नि ख़िलाफ़ 1 साल खां 3 साल पाबंदी लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। तालीमी बोर्ड जे सूबाई वज़ीर इस्माइल राहो चयो आहे त काफ़ी ऐं पंहिंजी जाइ ते कंहिं बि फ़र्द खे विहारींदड़नि ते 1 साल खां 3 साल ताईं पाबंदी लॻाई वेंदी। सिंध में कॉपी कल्चर रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणणा पवंदा। कॉपी कराईंदड़ उस्तादनि, वालिदेन ऐं माफ़ियाज़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट पंजाब जे हटायल गवर्नर उमर सरफराज़ चीमा जी दरख्वास्त ते लाहौर बेंच छोड़े छॾी। हाई कोर्ट उमर सरफराज़ चीमा जी दरख्वास्त ते एतिराज़ ख़त्म करे छॾिया। अॻूणो गवर्नर उमर सरफराज़ चीमा अदालत में पेश। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मुल्ला चयो आहे त उमर सरफराज़ चीमा खे वफ़ाक़ डी नोटिफाई कयो आहे। सदर जो इख्तियार ऐं उन जी बाइंडिंग अॻुवाटी तय आहे। हीउ पार्लिमानी हुकूमती निज़ाम आहे, सदाती निज़ाम नाहे। अदालत दरख्वास्त ते ॿुधरु 24 मई ताईं मुलतवी करे छॾी। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बज़ंजो बेतमादी जी रिथ जो मुक़ाबिलो करण जो ऐलान कयो आहे। कुद्दूस बज़ंजो चयो आहे त जेकॾहिं रिथ आणण वारा चाहिनि था त इक़्तिदार में अचनि, पाण बजट पेश कनि त उहे कोशिश करे वठनि। रिथ जमा कराईंदड़ अॻूणे वॾे वज़ीर जाम कमाल चयो आहे त नए वॾे वज़ीर जे हवाले सां समूरनि पार्टियुनि जो गॾियल फ़ैसिलो हूंदो। जल्द नए वॾे वज़ीर लाइ हिकु गॾियल उम्मीदवार जी चूंड कई वेंदी। लाड़काने में संगावती तकरार तां पोइ हिकु क़त्ल। लाश अस्पताल में पियल रहियो। डॉक्टर गायब रहिया। वॾागाणी में टमाटनि जी मज़दूरी ते वींदड़ नौजवान माजिद मीवर खे हथियार बंदनि क़त्ल करे छॾियो। पुलिस ज़रिए मौत जो वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतक़िल करण ते अस्पताल में पियल रहियो। डॉक्टर ड्यूटी तां गायब हुआ। टंडी लियार में फौजी कोशिश नाकाम। गार्ड जी फायरिंग में हिकु पोरो माची पियो ज़ख़्मी। पोरनि जो हिकु साथी फरार थी वियो। हैदराबाद रोड अब्बास बाई टाउन मदीना मार्ट ते फौजी कोशिश दौरान भरवारी पेट्रोल पंप जे गार्ड जी फायरिंग में पोरो हैदर शेख माची वियो। कामरान परिहार ज़ख़्मी थी पियो। पुलिस ज़रिए मूजिब ॿिन्ही पोरनि जो तालुक़ टंडो ॼाम सां आहे। ज़ख़्मी पोरनि खे टंडे अलहया अस्पताल दाख़िल कयो वियो।
मुल्क जी अक्सर मैदानी इलाइक़नि में मौसम गरम, कराची में सामूंडी हवाऊं हलण, इस वक़्त गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते मूजिब सखर, लाड़कानी, जैकबाबाद ऐं दादू में मिटी वारियूं हवाऊं हलंदियूं। पंजाब, KPK ऐं गिलगित बल्तिस्तान जे कुझु इलाइक़नि में मींहं जा इम्कान आहिनि।